किताब में लिखियो त सूमरो असल सूमर ऐं सूमार अरबीअ मां आया। असल असांजो जद्दे अमजद असांजो बुनियाद अरब मां, अरब खानदान मां सूमार अरबी हो। उनजो पुट सूमर हो जेको हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन जे कबीले क़ौम ऐं खानदान मां हो। ऐं उन सूमर मुझे इन लेखक पंहिंजे किताब में लिखी मुझे दिल खे तमाम वॾी ख़ुशी ॾिनी। उन लिखियो आहे त उहो सूमर करबला जे रेज़दार धरतीअ ते जनाब हुसैन इब्न अली सां वक़्त जे यज़ीद सां विढ़ंदे पंहिंजी जान जो नज़र। इन किताब जे हवाले खां पोइ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय अचणु शुरू थी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ माण्हू तनक़ीद बि करे रहिया आहिनि। इन हवाले सां पंहिंजो मौक़िफ़ कमेंट सेक्शन में ज़रूरु शेयर करे सघो था। हिन मुतलिक़ मुख़्तलिफ़ माण्हुनि जा मुख़्तलिफ़ राय आहिनि। कंहिं ॾाहनि जा कुझु मुख़्तलिफ़ राय आहिनि। कंहिंजो चवणु आहे त मौलाना साहिबु अहिड़ो कुझु न चयो आहे जंहिं ते माण्हुनि जो मुख़्तलिफ़ राय अची विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ वाविला हली रही आहे। हुन सिर्फ़ु हिकु किताब जो हवालो पेश कयो आहे जेको सही बि थी सघे थो, ग़लति बि थी सघे थो। उन सां इल्मी अदबी इख़्तिलाफ़ करे सघिजे थो, पर बदअख़लाक़ी छो? हवाले मूजिबि मौला अली अलैहिस्सलाम जहिड़ी शख़्सियत सां तालुक़ु जोड़ियो वियो आहे। इन में कहिड़ी ख़राबी आहे? हुन चयो हो त हू सूमरो आहे ऐं सूमरनि जे मुतलिक़ ई किताब मूजिबि उन हवाला पेश कया आहिनि, जंहिं मूजिबि हुन तालुक़ु हज़रत अली करमल्लाहु वजह जन सां ऐं करबला जे मैदान वारनि सां जोड़ियो आहे। इन सां गॾोगॾु तारीख़ जे ॿियनि वर्कनि, ॿियनि पहलुनि ऐं कुझु तारीख़दाननि जो रवैयनि खे सम्झी करे ऐं उन्हनि जी इल्मी सम्झ हासिलु करे असां इहो सवाल पैदा करे सघूं था, छा हज़रत अली करमल्लाहु वजह जन जा जेके बि ॿार आहिनि छा आल बैत आहिनि, छा सैयद आहिनि? इन जे लाइ अव्हां इल्मी राय ॾींदा त उन्हनि जे लाइ अव्हां वटि कहिड़ो जवाब मौजूदु आहिनि। रहनुमाईअ लाइ जवाब सां गॾु हवालो पिणु ज़रूरु कमेंट सेक्शन में मेंशन कंदा। तव्हांजी वॾी महिरबानी।